चयो वेंदो आहे त रत जी सफ़ाई थियण सां केतिरा ई मसइला हल थी वेंदा आहिनि, जिन में खल जा मसइला, हाज़मे जा मसइला, मुदाफ़ियती क़ुवत वधाइण ऐं खल जो साड़ो ख़तम करण वग़ैरह शामिल आहिनि। इन ॾिस में केतिरा ई माण्हू रत साफ़ कंदड़ दवा इस्तेमाल करण जी सलाह ॾींदा आहिनि, जंहिं लाइ साफ़ी सिरप मशहूर आहे। साफ़ी शरबत हमदर्द लेबोरेटरीज़ तरफ़ां तयार कयो वेंदो आहे ऐं इहो पाकिस्तान सूदो भारत ऐं बांग्लादेश में बि मशहूर आहे। ही हिकु यूनानी दवा आहे जंहिं बाबति दावा कई वेंदी आहे त साफ़ी सिरप कुदरती तौर ते रत साफ़ कंदो आहे ऐं सेहतमंद जड़ी बूटिन मां तयार कयो वेंदो आहे, जिन में निम ऐं तुलसी वग़ैरह शामिल आहिनि। हिन सिरप जो इस्तेमाल खल जा केतिरा ई मसइला हल करे थो। ही सिरप वापराइण सां रत जी रवानी बहितर थिए थी, जॾहिं त चेहरे ते दाग ऐं चुटनि जहिड़नि मसइलनि खे ख़तम करे सघिजे थो। हिन सिरप सां रत मां ख़राब मादा साफ़ थी वेंदा आहिनि। साफ़ी शरबत मादे जी सफ़ाई में बि मदद करे थो, जॾहिं त कब्ज़ी ऐं बदहाज़मी वारा मसइला बि हल थियनि था। हिन शरबत में जिगर ऐं फेफड़नि खे सेहतमंद बणाइण जी बि सलाहियत आहे ऐं खल जे ॿियनि बीमारियुनि खां बि तहफ़ुज़ ॾिए थो। साफ़ी शरबत खे आम तौर ते ॾींहं में हिकु या ॿ भेरा इस्तेमाल कयो वेंदो आहे ऐं इहा सलाह ॾिनी वेंदी आहे त खाधो खाइण खां घटि में घटि अधु कलाक अॻु पीअण घुर्जे। शरबत वापराइण खां अॻु साफ़ीअ जी बोतल ते ॾिनल हिदायतूं पढ़जनि। जेतोणीकि हिन शरबत जा के नुक़सान साम्हूं न अची सघिया आहिनि, पर हिकु बरतानवी सिहत जे इदारे चयो आहे त साफ़ी में एसिनेक मवाद ॼाणायल हद खां वधीक आहे। कैनेडा जे हिकु इदारे बि साॻी ॻाल्हि कई हुई त साफ़ी में इर्सेनिक लेवल वधीक आहे। इन लाइ साफ़ीअ जे इस्तेमाल खां अॻु डॉक्टर सां सलाह करणु ज़रूरी आहे।